साईं नालो मुंहिंजो अली असगर आहे, ज़ात जो जूयो आहे। छा मसइलो थियो आहे? मसइलो इहो आहे जो राति जो 12 बजे माइट मुंहिंजो उन मूंखे धमकियूं फ़ोन ते तूं किथे आहीं, तोखे ॾिसी रहंदा असां फलाण कंदा जीअं कंदासीं, तूं एतिरो थी वई मुड़ुस में ईअं मुंहिंजो कयो छा आहे, छा कयो आहे मां? केरु आहे उहो जेको धमकी ॾिए थो? साईं हूंदो आहे। नूंदो आहे? हा मलकनि जो आहे। अच्छा। मुंहिंजो मां पंहिंजे रोज़ जो वठां राणीपुर होटल में कमु कंदो आहियां। मुंहिंजो मां होटल ते वेठो आहियां ऐं तुंहिंजो मसइलो छा आहे, छा ॻाल्हि आहे? मुंहिंजो त साईं हिकिड़ो हिसाबु किताबु आहे, जा तुंहिंजो मूं हिकिड़ो न मुंहिंजो अज़ीज़ न सोट न मसाल जीअं तूं मुतालबो छा आहे हाणे? मुतालबो इहो आहे हू साईं ख़ाली धमकियो आहे ॼण मां शरीफ़ माण्हू के रस्ते मुतालबो इहो आहे साईं एस जो मोरे खे GSP नौशहरे खे मुंहिंजो आहे इहो इतला जान जो ख़तरो आहे सर ऐं मूंखे कयो वञे त मूंखे माना धमकियूं ॾींदा इनजे करे